अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ के खुसूसी प्रोग्राम से गॾु आऊं आहियां फराशा। नाज़रीन, सिंध में बरसातुनि ऐं ॿोॾि सबबि वॾे पैमाने ते थियल तबाही के नतीजे में इंसानी आबादीअ लाइ ॾुख ऐं परेशानियुनि जो सिलसिलो अञा ताईं जारी आहे। सिंध के ॿोॾि मुतासिर इलाइक़नि मां जेके लखे माण्हू पंहिंजूं जानियूं बचाए निकिता, उहे हाणे बुख ऐं बीमारियुनि सबबि मरी रहिया आहिनि। हज़ारे औरतूं ऐं ॿार जेके दरबदर थी रिलीफ कैंपुनि में पहुतल आहिनि, उन्हनि खे हाणे वबाई बीमारियूं वकोड़े रहियूं आहिनि। सिंध सरकार जे अंगनि अखरनि मूजिबि ॿोॾि सटियल इलाइक़नि में फ़ौत थींदड़ माण्हुनि जो तादाद 724 थी वियो आहे। उन सॼी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल करण लाइ अॼु असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे प्रोफेसर डॉक्टर अरशद अबड़ो। अरशद अबड़ो साहब लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी अस्पताल हैदराबाद में सर्जरी वारे शोबे जा सरबराह आहिनि। डॉक्टर साहब, तव्हां खे प्रोग्राम में भली कार करियूं था। डॉक्टर साहब, तव्हां सां गुफ्तगू जी शुरूआत करियूं था। सभ खां पहिरीं इहो ॿुधाइजो त ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में हिन वक़्तु कहिड़ियूं बीमारियूं रिपोर्ट थी रहियूं आहिनि। वॾी महिरबानी फराह, ऐं मां शुक्रिया अदा कयां थो SS न्यूज़ जो। तव्हां मूंखे पंहिंजी वीडियो लिंक ते जेको आहे सो मूंखे ॻाल्हाइण जे लाइ टाइम ॾिनो आहे। जेको ॿोॾि सटियल इलाइक़नि में जेके बीमारियूं हिन वक़्तु जेके मौजूदा सूरत हाल में आहिनि, उहे इहो आहिनि त उन्हनि में सभिनी खां पहिरीं त डेंगी, मलेरिया, गैस्ट्रो ऐं इहे सभिनी खां वधीक जेके इनसे बीमारियूं इन्हनि मां माण्हू मुतासिर थी रहिया आहिनि। जेसीं ताईं तव्हां ॻाल्हि कयो था पिया, जेको आहे सो बुख जी ज़ाहिरी ॻाल्हि आहे। माण्हुनि खे काफ़ी जेके ॾुखियायूं आहिनि, पाणी उते साफ़ु पाणी मुहैया कोन्हे को माण्हुनि खे पचाइण जे लाइ। जीअं त हर जॻह ते गैस अवेलेबल कोन्हे का, काठियूं जेके आहिनि से उहे अवेलेबल कोन्हनि के, जेको पचियल खाधो उन्हनि ताईं पहुचे थो पियो उनखे तव्हां इहो नथा चई सघो था उहो को बहितर हालातनि में उनजो जेको उनखे पहुचाइण ऐं उनखे ओसि ताईं रसाइण, इहो जेको आहे सो इहो बि उन ते काफ़ी सवाल आहिनि। ऐं जेके माण्हू उते मानी पचाए रहिया आहिनि, या मां उते पाण विज़िट बि कयो आहे, उन्हनि जॻहनि ते ॾिठो बि आहे, उन्हनि जा बि को अनहाइजीनिक कंडीशन आहिनि, जंहिंखे तव्हां चई नथा सघो त को साफ़ु सुथिरो माहौल आहे। बाथरूम ऐं लेट्रिन जी सहूलियतूं मौजूदु कोन्हनि के, हथ धोइण जे लाइ साफ़ु पाणी ऐं उहे लिक्विड सोप्स वग़ैरह उहे अवेलेबल कोन्हनि के। उनजे करे टाइफाइड काफ़ी तादाद में आहे। तव्हांखे पहिरीं खां ख़बर आहे त टाइफाइड जे ते काफ़ी अर्सो पहिरीं जेके मेडिसन्स हुयूं उन्हनि में बेदरे इस्तेमाल जे करे रेज़िस्टेंस डेवलप थियो आहे। एंटीबायोटिक जो जेको बेदरे इस्तेमालु थियो आहे, उनजे करे रेज़िस्टेंस आहे। काफ़ी जेके एंटीबायोटिक्स आहिनि उहे उते कमु नथियूं कनि पियूं। इहा सूरत हाल आहे। इन खां अलावा जेके ॿियूं बीमारियूं आहिनि, जीअं त नेचुरल फिनामिना आहे, नेचुरल प्रोसीजर आहे। जेके औरतूं प्रेग्नेंट आहिनि, जेके उन्हनि जा मसाइल आहिनि, उन्हनि जे डिलीवरी केसिस आहिनि, उन्हनि खे जिन खे सिज़ेरियन्स थियणा आहिनि, उन्हनि जा ऑपरेशन जा मसइला आहिनि, जिन जूं नॉर्मल डिलीवरियूं आहिनि, उन्हनि खे उते उहे सहूलियतूं जेके आहिनि से ज़ाहिरी ॻाल्हि आहे कैंपुनि में अवेलेबल कोन्हनि के। उन्हनि जे हॉस्पिटल्स ताईं उन्हनि ताईं पहुचाइण, जीअं त बेसिक हेल्थ यूनिट ऐं जेके तालुका हॉस्पिटल्स आहिनि, उन्हनि में जेको आहे सो पाणी बीठल आहे। उन खां अलावा उतां जो जेको स्टाफ आहे, उतां जा जेके डॉक्टर्स आहिनि, उतां जा जेके पैरामेडिकल स्टाफ आहे, उहो सॼो पाण ई जेको आहे सो उन में उन्हनि जूं फैमिलियूं मुतासिर थियल आहिनि, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे उन्हनि खे रेस्क्यू में आहिनि। तो सॼो हिन सदी जो मुंहिंजे ख़्याल में वॾे में वॾो डिज़ास्टर आहे। हिन सदी में जेको आहे सो एॾो वॾो डिज़ास्टर, एॾे वॾे पैमाने ते जेकी तबाही आहे, उहा न असां ॾिठी आहे, न ॿुधी आहे। अकेलो तव्हां ईअं नथा चई सघो त सरकार इन सॼे जेको आहे सो सॼे इन तबाही में, उन सॼे रेस्क्यू ऑपरेशन में उहा अकेली नथी करे सघे। ॾिसो त यूनाइटेड नेशन्स जा जेके सेक्रेटरी जनरल आहिनि, उन्हनि बि अची करे पाण बि इहो इतराफ़ कयो आहे त हीअ पाकिस्तान में न पर हीअ दुनिया जी वॾे में वॾो जेको आहे सो डिज़ास्टर आहे। डॉक्टर साहब, तव्हां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में विया आहियो ऐं मेडिकल कैंपूं बि लॻायूं आहिनि। तव्हांजे ख़्याल में ॿोॾि मुतासिर औरतुनि ऐं ॿारनि खे बीमारियुनि खां महफ़ूज़ रखण लाइ कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि? ॾिसो, सभिनी खां पहिरीं त जेके उपाउ वठणु खपनि, उन्हनि खे जेको आहे सो साफ़ु पाणी फ़राहम कयो वञे, उन्हनि जो खाधो ऐं ख़ुराक जो सही इस्तेमालु कयो वञे,
उन्हनि खे जेको आहे सो जीअं त मलेरिया ऐं डेंगी आहे, पाणी सॼी वॾी तादाद में बीठल आहे या पाणी निकितो कोन्हे को, उन्हनि खे उते मच्छरदानियूं फराहम कयूं वञनि त जीअं उहो जेके आहिनि से मलेरिया खां ऐं जेको आहे सो इन खां डेंगी खां बची सघनि। साफ़ु पाणी जॾहिं इस्तेमालु कंदा त उन्हनि खे गैस्ट्रो खां ऐं जेको आहे सो टाइफाइड खां बची सघंदा। हथ धोइण जो जेके आहिनि से सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। उन खां अलावा जेको आहे सो लेट्रिन जेके ठाहिया वञनि, अहिड़ा टेम्पररी लेट्रिन जिन ते जेको आहे सो जेके माण्हू उते कैंपुनि में कमु रहनि था पिया उन्हनि जे लाइ साफ़ु जेको आहे सो लेट्रिन्स जी बि फराहमी हुजे। डॉक्टर साहब, तव्हां काफ़ी तफ़सीली ॼाण ॾेई रहिया आहियो। आख़िर में इहो ॿुधाइजो त सिंध में जीअं मुख़्तलिफ़ वबाई बीमारियूं तेज़ीअ सां पखिड़िजी रहियूं आहिनि, उन हिसाब सां इस्पतालुनि में माण्हुनि खे इलाज जूं सहूलियतूं बि नथियूं मिलनि, उन जे लाइ कहिड़ा इशूज़ आहिनि? ॾिसो, कैपेसिटी जॾहिं बि वधंदी आहे ऐं कैपेसिटी खां बियॉन्ड जॾहिं एॾो वॾो डिज़ास्टर ईंदो आहे त डेफिनेटली उन में कुझु शयूं तव्हां नथा चई सघो त असां को जेको आहे सो अहिड़ी दुनिया में रहूं था जेके डेवलपिंग कंट्री आहे, जेके असां थर्ड वर्ल्ड कंट्रीज़ में अचूं था पिया, उन में अप टू द मार्क त सहूलियतूं न हूंदियूं आहिनि, पर मुंहिंजे ख़्याल में बहितरीन इंतज़ामात आहिनि हॉस्पिटल्स में ऐं हॉस्पिटल्स जे स्टाफ, पैरामेडिकल स्टाफ ऐं जेतिरो बेडनि जी गुंजाइश आहे उन खां बि ॿीण ते जेको आहे हॉस्पिटल्स में एडमिशन्स थियनि पियूं। हॉस्पिटल्स में राउंड द क्लॉक ऑपरेशन थिएटर्स खुलिया पिया आहिनि ऐं मां पाण हफ़्ते जा 6 ॾींहं जेको आहे सो सर्जरी कयां थो पियो बिला कंहिं रोक टोक जे। ऐं असां जेके मरीज़ जहिड़े ॾींहुं बि एडमिट थियनि पिया असां कोशिशि कयूं पिया त उन सेकेंड डे ते उनखे रिलीफ ॾियूं ऐं उनखे ऑपरेशन करे ऐं उनखे 3 ॾींहं ते डिस्चार्ज कयूं। इहो जंहिं ॾींहं खां इहो बरसातुनि जो सिलसिलो स्टार्ट थियो आहे ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध रेन एमरजेंसी डिक्लेयर थी आहे, उन ॾींहं खां वठी करे मां मुसलसल तक़रीबन ई हॉस्पिटल में रहां थो पियो ऐं मुसलसल असां जेके आहिनि से ऑपरेशन्स कयूं था पिया। वॾी महिरबानी डॉक्टर अरशद अबड़ो साहब, तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। नाज़रीन, उन सां गॾु ई ख़ुसूसी प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो। मेज़बान फराज शाह खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़।